सखर नालो अरबन जे दौर में पियो। अरबन जॾहिं हिते अची करे ॾिठो त एॾा वसायल आहिनि त उन्हनि जेको आहे शुकर कयो। शुकर मां जेको आहे तव्हांजो लफ़्ज़ सखर आयो, जेको सखर शहर ते पयल आहे। सखर शहर खे चयो वेंदो आहे गेट वे ऑफ सिंध, मतिलबु सिंध जो दरवाज़ो। दरवाज़े जा ॿ हिसा आहिनि, हिकिड़ो मोटरवे ऐं ॿियो जेको आहे रेलवे लाइन, जंहिंजे ज़रिए जेको आहे सिंध में दाख़िल थी सघूं था। अच्छा, सखर शहर जो नालो ॿुधंदे ई जेको आहे असांजे ज़हन में जेको आहे ॿ इमेजिस ठहंदा आहिनि। हिकिड़ो जेको आहे लैंसडाउन ब्रिज, जेको 1889 में ठहियो, जेको सखर शहर खे रोहड़ी सां कनेक्ट करे थो। लैंसडाउन ब्रिज सां गॾोगॾु जेको आहे अयूबिया ब्रिज आहे ऐं इन्हनि ॿिन्हिनि जो लुक जेको आहे हिकिड़ो दुनिया जो अठों अजूबो लॻंदो आहे। ॿियो जेको आहे सखर बैराज आहे, जेको 1932 में ठहियो ऐं दरियाए सिंध ते ठहंदड़ पहिरियों बैराज आहे। तक़रीबन 4 दरवाज़ा आहिनि ऐं दुनिया जो वॾे में वॾो इरिगेशन सिस्टम आहे, जंहिंमां 7 कैनाल निकिरनि था ऐं उहे अची करे सॼी सिंध खे सरसब्ज़ बणाइनि था। न सिर्फ़ लैंसडाउन ब्रिज ऐं सखर बैराज जो बल्कि उन खां अलावा बि सखर में ॿियूं काफ़ी हिस्टोरिकल शयूं आहिनि जेके घुमण ऐं ॾिसण लाइक़ आहिनि। 7 सहेलियुनि वारियूं मज़ारूं जेके आहिनि, मीर मासूम शाह जो मीनार जेको मौजूदु आहे उते, ऐं श्री साधू बेला जेका असांजे हिंदू भाइरनि जी हिकिड़ी मुक़दस जॻह आहे। न सिर्फ़ पाकिस्तान जा हिंदू भाइर बल्कि ॿिया बि दुनिया मां माण्हू जेके आहिनि उहे स्पेशली सखर ईंदा आहिनि इहा जॻह घुमण। हाणे जेके बि शयूं ॿुधायूं उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि रिच हिस्ट्री आहे। जेकॾहिं थी सघे त उन्हनि सभिनी ते हिकु अलॻि रील ठाहे बि। सखर शहर जेकॾहिं तव्हां अञा न आहे घुमियो, दुनिया जी कहिड़ी बि कुंड में तव्हां वेठा आहियो त ज़रूरु वञिजो ऐं जेकॾहिं तव्हां जॾहिं मोटंदो घुमी करे त तव्हां शुक्र कंदा ईंदो।